नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे पेशावर मां ख़बर ॾींदा हलूं त KPK में कोरोना वायरस हिकु ॿिए डॉक्टर खां हयाती कसे वरिती आहे। डॉक्टर सुल्तान ज़ैब केतिरनि ॾींहंनि खां कोरोना वायरस सबबि बीमार हो। डॉक्टर सुल्तान पेशावर जी खैबर कॉलेज ऑफ डिस्टेंट्री में एसोसिएट डेन ऑफ रिसर्च हो। कोरोना टेस्ट आकारी अचण खां पोइ खेसि हयाताबाद मेडिकल कॉम्प्लेक्स में दाख़िल कयो वियो हो। डॉक्टर एसोसिएशन मूजिबि सूबे में कोरोना वायरस सबबि शहीद थींदड़ डॉक्टरनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। वॾे वज़ीर महमूद खान कोरोना सबबि मुतासिर डॉक्टर सुल्तान ज़ैब जी शहादत ते ॾुख जो इज़हार कयो। हिन चयो त कोरोना वायरस दौरान डॉक्टरनि जूं ख़िदमतूं तारीफ़ जोगियूं आहिनि। शहरी कोरोना वबा खां बचण जे लाइ एहतियाती तदाबीर ते अमल यकीनी बनाइनि। डॉक्टर एसोसिएशन मूजिबि खैबर पख्तूनख्वा तरफ़ां अञा ताईं कंहिं बि शहीद डॉक्टर या हेल्थ वर्कर्स लाइ मंज़ूर थियल शहीदनि वारो पैकेज नाहे ॾिनो वियो। न ई डॉक्टरनि ऐं हेल्थ वर्कर्स खे कोरोना अलाउंस ॾिनो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।